नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त नेब जी तरमीम ते मीडिया ऐं अपोज़िशन पार्टियूं तनक़ीद करे रहियूं आहिनि। नेब ऑडिशन में तरमीम हुकूमत जे लाइ ॾुखियो फ़ैसिलो। इस्लामाबाद में मुनक़िद कयल हिकु तक़रीब खे ख़िताब कंदे जो चवणु त जमहूरियत में सियासी सलाह मशवरा ऐं इत्तफ़ाक़ राय सां हलणो पवंदो आहे। गोड़ कंदड़नि खे पहिरीं तरमीम पढ़णु घुरिजे। ब्यूरोक्रेट्स नेब खां डन हुयूं, इन जे डप सबबि फ़ैसिलनि में तेज़ी न पई आई। वज़ीर आज़म पाकिस्तान जे मुआशी सूरत हाल जो ज़िक्र कंदे चयो त मुल्क कर्ज़नि जे दलदल में फासिजी रहियो आहे। गुज़िरियल 10 सालनि दौरान मुल्की कर्ज़नि में 24,000 अरब रुपयनि जो इज़ाफ़ो थियो आहे। हिन ॿुधायो त पाकिस्तान ते 2018 ताईं 30 ट्रिलियन कर्ज़ जो बोझ हो। असांजी हुकूमत जो पहिरियों साल कर्ज़नि जी सूद अदा करण में हलियो वियो। असां मुल्क खे ॾुखाइनि मां कढे तरक़ी जी राह ते हलायो आहे। मुआशी इस्तेहकाम जे लाइ गवर्नेंस जे निज़ाम खे बहितर करणो पवंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो